मुखालिफ़ धुर हर इलेक्शन में असां खे मैदान में ॿाहिरि रखण जी कोशिश कंदा आहिनि, पर असां अवाम सां साथ आहियूं। हर इलेक्शन में शिकस्त ॾिनी आहे ऐं हाणे बि ॾींदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार गुलज़ार मेमण तरफ़ां हथ खणण वारी गजाणी खे NA 223 ऐं PS 71 बदीन जे उम्मीदवार हसाम मिर्ज़ा, PS 70 जे उम्मीदवार हसनैन मिर्ज़ा ख़िताब कंदे कयो। हाल में ही राजा हाउस ते पीर साहब पागारे जी मौजूदगी में उन्हनि सां मुलाक़ात ऐं सियासी ख़्यालात जी ॾे वठि जो मौक़ो मिलियो। हुन सां गॾोगॾु ख़ुसूसी सिंध जा सदर बशीर अहमद मेमण साहब जंहिंसां अॼु जा न मगर सम्झो कि नंढपण जा हिकिड़ा वास्ता तालुक़ ख़ानदानी अचण वञण जो रस्तो उहो रहियो आहे। ज़िले बदीन में हाजी इब्राहिम कंबो साहब जंहिंजो किरदार जंहिंजी सियासी जफ़ाकशी उहा कंहिंसां बि लुकियल कोन्हे। हिननि जो वधीक चवणो हो, असांजो ख़ानदान बदीन जे माण्हुनि जी वॾी ख़िदमत कई आहे। असां बदीन खे लाड़ यूनिवर्सिटी ॾिनी, कंप्यूटर टेक्नोलॉजी ॾिनी, सिंध ऐं मरकज़ इस्लामाबाद में नौजवाननि खे नौकरियूं ॾेई उते आबाद कयो। बदीन मां चूंडियल नुमाइंदनि बेरोज़गार नौजवाननि खे नौकरियूं न ॾिनियूं ऐं शहर जी तरक़ियाती ख़ुशहाली लाइ कुझु बि न कयो। हिननि जो वधीक चवणो हो त अवाम लाइ मुख़लिस क़यादत खे चूंडणु घुरिजे। मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार NA 223 ऐं PS 71 ते उम्मीदवार गुलज़ार मेमण जो चवणो हो त मूंखे पंहिंजी पार्टी जे क़यादत मियां नवाज़ शरीफ़ हिन तख़्ते उम्मीदवार नामज़द कयो ऐं अॼु उन जे हुकम ते GDA जे उम्मीदवार जे हक़ में दस्तबज़ार थियां पियो, छाकाणि त सिंध में मुस्लिम लीग नून ऐं GDA इताद करे गॾिजी चूंड विढ़ण जो फ़ैसिलो कयो आहे। गजाणी खे मुस्लिम लीग नून जे सदर हाजी इब्राहिम कंबो 69 तलहार ते GDA जे उम्मीदवार डॉक्टर मीर अब्दुल्ला टालपुर ऐं गोलारची जे उम्मीदवार अमित आज़ाद पावर बि पिणु ख़िताब कयो। अली मोहम्मद शानी, ब्यूरो चीफ मीडिया न्यूज़ HD बदीन।